मलिर में सिंधी अदबी संगत मलिर जे नवनि चूंडियल उहिदेदारनि सेक्रेटरी मुजीब सिंधी समेत पूरी काबीना जे मान में अवामी प्रेस क्लब मलिर पारां बाबा अकबर बलोच मेमोरियल हाल में शानदार आजणी तकरीब मुनक़द कई वई, जंहिं में सियासी समाजी अदबी ऐं सहाफ़ती हलक़नि सां तालुक़ रखंदड़ शख़्सियतुनि वॾे अंग में शिरकत कई। तकरीब में मलिर गुलशन हदीद पपरी चौकंडी भरपासे जे इलाक़नि जे अदबी शाख़ुनि जे उहिदेदारनि अदीबनि शाइरनि ऐं सहाफ़ियुनि भरपूर शिरकत करे नवनि उहिदेदारनि खे मुबारकबाद पेश कई। इन मौक़े ते मेज़बान तरफ़ां नवनि चूंडियल उहिदेदारनि खे गुलनि जा हार पाराया विया, जॾहिं त सिंधी सक़ाफ़त जे सुञाणप तौरु अजरकूं पिणु पेश कयूं वेयूं। तकरीब खे ख़िताब कंदे सामी मेमण चयो त अदब ऐं सहाफ़त समाज जा अहम थंब आहिनि जेके शऊर ऐं सुजाॻी पैदा करण में बुनियादी किरदारु अदा कनि था। हुन चयो त सिंधी अदबी संगत सिंधी ॿोली अदब सक़ाफ़त जी तरक़ी लाइ मुसलसल ख़िदमतूं सर अंजाम ॾेई रही आहे। छो त अवाम प्रेस क्लब अहिड़नि अदब दोस्तनि सरगर्मियुनि जी हमेशह हौसला अफ़ज़ाई कंदो रहंदो। समाजी अॻवान ख़ुदा ॾिनो शाह पंहिंजे ख़िताब में चयो त मलिर जे अदबी माहौल हमेशह सगारो रहियो आहे। हिते जा अदीब ऐं शाइर सिंधी अदब जे वाध विझ लाइ अहम किरदारु अदा करे रहिया आहिनि। हुन चयो त नवनि चूंडियल उहिदेदारनि खां उमेद आहे त हू अदबी सरगर्मियुनि खे वधीक मुनज़्ज़म ऐं फ़ाल बणाईंदा ऐं नौजवान नस्ल खे अदब सां जोड़ण लाइ मिस्बत क़दम खणंदा। सेक्रेटरी मुजीब सिंधी चयो त अहिड़ियूं तकरीबूं अदब सहाफ़त ऐं समाज हम आहंगी खे मज़बूत कनि थियूं। हुन अवामी प्रेस क्लब मलिर जे कोशिशुनि खे सराहींदे चयो त हिन क़िस्म जूं सरगर्मियूं अदबी हलक़नि लाइ हौसला अफ़ज़ा ऐं मिस्बत रिवायतूं आहिनि। तकरीब खे इनायत शाह, सिकंदर सरवण, अमृता डाहिरी, गफ़ूर शाह तकवा, असग़र मेहर राई, कंबर भट्ट, अहम ज़मा ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। नवनि उहिदेदारनि खे मुबारकूं ॾिनियूं।